अस्सलाम वालेकुम। शबाना नवाज़ ऑफिशियल्स यूट्यूब चैनल जे तवसु सां मुखातिब आहियां। अॼु जो पंहिंजो जेको क्लास आहे उहो असां सिंधी अदब जे सिन्फ़ नज़मी सिन्फ़ नज़म जे बारे में ॻाल्हाईंदासीं, पढ़ंदासीं। ही अरबी ॿोली नज़म अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे ज़ाब्तो ऐं पाबंदी। नज़म जे हवाले सां ॿ वज़ाहतूं आहिनि। हिकु त शाइरीअ जूं जेकी बि सिन्फ़ूं आहिनि उहो सभु कुझु बि नज़म आहे, नज़म में ई उहे सभु नज़मी सिन्फ़ूं अचनि थियूं। ऐं ॿी वज़ाहत उहा बि थी सघे थी त जीअं त नज़म खे पंहिंजी बि हिकु मौज़ूआती ऐं फ़नी हियत आहे, उन जे करे इहो अलॻि सिन्फ़ तौर बि लिखियो वञे थो। उन जे लाइ आसान मिसाल ईअं बि थी सघे थो त जीअं बायोलॉजी हिकु मुकमल सब्जेक्ट आहे, उन जूं केतिरियूं शाख़ूं बि आहिनि, पर तंहिं हूंदे बि बायोलॉजीअ जी पंहिंजी हिकु ख़ासि वज़ाहत बि आहे। बिल्कुलु ईअं ई नज़म जी बि वज़ाहत हेठि ॾिजे थी। नज़म में हिकु क़िस्म जो मौज़ूआती तसलसल पिणु मौजूदु आहे, जंहिं ते हू मुसलसल लिखियो वेंदो आहे। मतिलबु त हिकु नज़म जा सभई बंद हिकु ई मौज़ूअ ते हूंदा आहिनि। जीअं ग़ज़ल जे हर बंद में असां अलॻि अलॻि ख़्याल या मौज़ू पेश करे सघूं था, पर नज़म में सिर्फ़ु हिकु ई मौज़ूअ ते लिखियो वेंदो आहे। नज़म जो बुनियादु मसनवी आहे ऐं नज़म जा 12 क़िस्म आहिनि। नज़म जा 12 क़िस्म आहिनि। तव्हां तफ़सील में वञी जॾहिं नज़म जी तारीख़ पढ़ंदा त तव्हांखे उहे 12 क़िस्म मिलंदा, जंहिंमें मुख़म्मस, मुसदस, मुसमन, इशरा, रुबाई वग़ैरह अची वञनि था। हियत जे हिसाब सां जंहिंजो थल 2 सिटुनि खां शुरू थिए थो, पोइ 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 सिटुनि जो उहे 12 सिटुनि वारो थल, उहे सभु नज़म जा क़िस्म आहिनि। ऐं नज़म अरबी ऐं फ़ारसी वारनि जी इजाद आहे ऐं अरबी ऐं फ़ारसी शाइरी जी सिन्फ़ आहे, जंहिंजे करे ई उन्हनि ते नाला बि अरबी ऐं फ़ारसीअ जा रखियल आहिनि, जीअं मुख़म्मस, मुसदस, इशरा, मुसमन, अरब। ठीकु आहे। हाणे अहिड़े क़िस्म सां 2 मिसराउनि खां वठी 12 मिसराउनि ताईं नज़म जी पुॼाणी थिए थी। ऐं नज़म बुनियादी तौर ते 12 नज़म जा बुनियादी तौर ते 12 क़िस्म थियनि था। जीअं त नज़म मसनवीअ जो बुनियादु आहे, जंहिंमें 2 सिटूं हूंदियूं आहिनि ऐं हर बंदि हिक ॿिए सां मक़फ़ा याने हमकाफ़िया हूंदो आहे। ईअं ॿिए क़िस्म में 3, 4 खां वेंदे हर थल में 12 सिटुनि सां पुॼाणी थिए थी। इहे सभई घाड़े टा अरबी फ़ारसी वारनि जा मुतारिफ़ कयल आहिनि। ठीकु। उन खां पोइ हिन वक़्तु जदीद दौर में जदीद तहक़ीक़ी बुनियाद ते जेके नज़म जा ॿिया 3 घाड़े टा आहिनि, उहे आहिनि आज़ादु नज़म, नसरी नज़म ऐं तजरीदी नज़म। आज़ादु नज़म ऐं नसरी नज़म यूरोप मां आया ऐं पोइ सिंध में बि केतिरनि ई शाइरनि उन ते तबाज़माई कई आहे, जंहिंमें शेख अयाज़, उस्ताद बुखारी ऐं ॿिया बि केतिरा ई शाइर शामिल आहिनि। तजरीदी नज़म जो बुनियादु मलक नदीम विधो। उन खां पोइ बि ॿियनि केतिरनि ई उस्तादनि शाइरनि उन ते तबाज़माई कई आहे। त हाणे कंक्लूजन इहो निकितो, असां इन नतीजे ते पहुतासीं त हिन वक़्त ताईं अवाइली ऐं जदीद मॉडर्न दौर में जेके नज़म जूं सिन्फ़ूं दरियाफ़्त कयूं आहिनि, उन्हनि सभिनी खे मिलाए करे असां वटि नज़म जा 12 नमूना मुतारिफ़ थी चुका। नज़म जे हिकु मिसाल लाइ शबाना नवाज़ जो ई नज़म जो हिकु क़िस्म हेठि ॾिजे थो। जीअं असां रोलाक रातिनि जा, असां बेबाक बातिनि जा, असां हेराक मोहबत जा, असां प्याक नेणनि जा, मगर चुपचाप था घारियूं, असां नेणनि खे था ॿारियूं। हाणे पहिरियूं 4 सिटूं हम काफ़िया, रोलाक, बेबाक, हेराक, प्याक, ऐं पोयूं 2 सिटूं वरी हम काफ़िया, घारियूं ऐं ॿारियूं। पर ही नज़म जो कहिड़ो क़िस्म थींदो? मुसदस, 6 सिटुनि वारी शाइरी, जंहिंमें पहिरियूं 4 सिटूं हम काफ़िया हुजनि ऐं पोयूं 2 सिटूं हम काफ़िया हुजनि, त उहो नज़म जी सिन्फ़ मुसदस लेखियो वेंदो। वरी हिकु ॿियो मिसाल बि मुंहिंजे ई शाइरीअ जो ॾिजे थो त हर रोज़ सिकूं सुॾकूं तड़पूं ऐं लुछूं पिया था। हर रोज़ सिकूं सुॾकूं तड़पूं ऐं लुछूं पिया था, का बाफ़ नाहे ॿाहिर दिलि में ई दुखूं पिया था। दस्तूर इश्क जो ई पॼरूं ऐं पचूं पिया था, दुनिया खां प्यार जो दॻ कहिड़ो पुछूं पिया था, तूं साण आहीं शबनम थी मूंखे बिशारत आहे।
लुछूं दुखूं पचूं पुछूं, 4 लाइनियूं हम काफ़िया ऐं 5 सट आज़ाद मतिलबु चेंज। मतिलबु त इहा 5 सटनि वारी शाइरी खे असां मुखमस चई सघूं था। हीअ मुखमस बि नज़म जी सिन्फ़ आहे, मुस्तदस बि नज़म जी सिन्फ़ आहे, इशाब नज़म जी सिन्फ़ आहे, अरबाब नज़म जी सिन्फ़ आहे, मुसमन बि नज़म जी सिन्फ़ आहे। ठीकु आहे, त हीअ हिकिड़ा 2 मिसाल हुया त मुखमस ऐं मुस्तदस 5 सटनि वारी शाइरी फ़नीहियत बि तव्हांखे ॿुधाई ऐं 6 सटनि वारी शाइरी उनजी बि फ़नीहियत तव्हांखे ॿुधाई त इहे बि नज़म जा क़िस्म हुया। पर जीअं त नज़म जा शाइरीअ में 12 क़िस्म आहिनि त उन हवाले सां तव्हांखे वधीक थी सघे थो ईंदड़ वक़्त में तव्हांखे सभु क़िस्म ॾेई सम्झाया वञनि या तव्हां जेकॾहिं तारीख़ में पाण पढ़ी ॾिसंदा। इन लाइ जो जेको यूट्यूब ते क्लास हूंदो आहे तव्हांजी पंहिंजी डिमांड हूंदी आहे त लिमिटेड रखियो वञे। इन लाइ कोशिशि कई आहे त जेतिरो थी सघे उनखे घटि खां घटि टाइम में तव्हांखे सम्झाए सघिजे। इंशा ताला ॿिए क्लास में वरी पाण गॾायूं कंहिं ईअं ई ॿिए हिकु वक़्त जे ज़रूरत मूजिबि ऐं तव्हांजे ई ज़रूरत मूजिबि कंहिं शाइरीअ जे या अदब जी ॿी नई सिन्फ़ खे ते ॻाल्हि। ऐं हा, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब ऐं बेल आइकन जो बटन ज़रूरु दॿाईंदा त जीअं वक़्त सिर तव्हां असांजे नवनि क्लासनि जे नोटिफिकेशन्स खां आगाह थी सघो ऐं पंहिंजे क़ीमती राय सां असांखे आगाह कंदा रहो। थैंक यू सो मच।